अवां ॾिसी रहिया आहियो रेडियो नेटवर्क झोल। चैनल खे सब्सक्राइब करियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, नौशर फिरोज जे में असां दोस्त मीर हसन महर साहब जे ताक़ ते मौजूदु आहियूं ऐं रेडियो लिसनर जी कचहरी हले पई ऐं दोस्तनि खां तारीफ़ मुख़्तसर तारीफ़ कराईंदा हलूं ऐं पंहिंजो तारीफ़ पाण दोस्त कराईंदा हुआ। साहिब खां पहिरीं साईं वेठो आहे ऐं साईं अवां पंहिंजो तारीफ़ करायो। साईं मौलाई रमतला राजपर ॻोठ मुरीद राजपर वेठल दे सराल नौशारो फिरोज ॻोठ तव्हांजो परे थोरो अधु मेल माना 100 किलोमीटर। अच्छा साईं, तव्हां रेडियो ॿुधंदड़ बि आहियो, तव्हां रेडियो ते लिखियो बि आहे या सभु ॿुधण ते कई चकर लिखियो अथव फरमाद दोस्त लिखंदा कंहिंसां गॾु वाह वाह साईं, इहे सभई मुंहिंजी माना फरमाइश लिखंदा आहिनि। शाह मोहम्मद ॾाहिरी साहिबु सभई लिखंदा आहिनि, भलो जोड़ मोहबत रखंदा उन्हनि सां असां। भलो जोड़ साईं महरम अली मशहूरी सभु दोस्त जेके असांजी इज़त कंदा पुराणा जेके असां बि ॿुधंदड़ आहियूं पुराणो दोस्तनि सां गॾु।